सवाल कयो आहे सज्जाद हुसैन रेटी। वो तो चए त अगर को शख्स फितरो ॾिए थो, छा उनखे इहो ॿुधाइण ज़रूरी आहे त आउं फितरो ॾेई रहियो आहियां? जेकॾहिं उहो फितरो कंहिंखे तोहफ़ो करे ॾिए थो, यानी कंहिं वठण वारे खे चए थो त आउं तोखे हीउ तोहफ़ो थो ॾियां, त छा इहो फितरो अदा थी वेंदो या न? बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जेकॾहिं फितरो अदा करण वारो कंहिंखे फितरो ॾिए थो ऐं दिलि में हिन जो इरादो आहे त आउं फितरो अदा थो कयां, ऐं ज़बान सां उनखे चए थो त मां तोखे तोहफ़ो थो ॾियां या कर्ज़ थो ॾियां, त फितरो अदा थी वेंदो। बसि नियत दिलि में हुजणु ज़रूरी आहे, ज़बान सां सदको फितरो चवणु ज़रूरी न आहे। जीअं बहरो राइक़ जे अंदरि आहे त मन अता मिस्कीनन दराहिम व सम्माहा हिबतन औ करदन व नव ज़कात फइन्नहा तुजज़िउहु। कंहिं शख़्स कंहिं मिस्कीन खे दिरहम ॾिना ऐं उनखे चयाई त आउं तोखे ही बतौर कर्ज़ जे ॾेई रहियो आहियां, या ईअं थो चएसि त मां ही तोखे तोहफ़े तौरु ॾेई रहियो आहियां, ऐं उनजी दिलि में ज़कात या फितरे जी नियत आहे, त इहा दिलि जी नियत काफ़ी आहे, उनजो फितरो अदा थी वेंदो। अल्लाहु आलम बिस्सवाब।